मोड मीडियन असां सिखी आयासीं जंहिंमें 21 नंबर हुया। मिसाल था वठूं त 9 नंबर हुया त छा पियो थिए 8 4 हेॾों 4 हेॾों जेको विच ते हुयो असां हुनखे छा पिया चऊं, इहो असांजो मोड आहे, सॉरी मीडियन आहे। ठीकु आहे। हाणे सुवाल इहो पियो था थिए जेकॾहिं नंबर ई ॿधी हुजनि, मिसाल था वठूं हीअं तव्हां वटि सीरीज़ हलिजे 2 3 5 6 2 9 3 4 हे 3 4 हे 4। हाणे असां ॾिसंदासीं 1 2 3 4 5 6 7 8 नंबर आहिनि। हाणे 8 नंबर आहिनि त हिते विच में त को आहे न। 4 जेकॾहिं असां हेॾों कयूं ऐं 4 हेॾे पासे ॾे रखूं त विच ते त को नंबर बचे ई नथो। जॾहिं यानी कि ॿधी अंग हूंदा त पोइ उते छा कंदासीं, उते असां छा कंदा आहियूं, विच वारा ॿई अंग खणंदा आहियूं। यानी असां हाणे सिर्फ़ु न 2 खणंदासीं न 6, यानी कि विच में कोई नंबर न आहे, 6 ऐं 2 ॿई खणंदासीं। हाणे ॿई खणी करे असां वरी फर्दर इन्हनि जी एवरेज ॻोल्हींदासीं त इन्हनि जो विच छा थो निकिरे। एवरेज तव्हां पढ़ी आया हो, तव्हांखे ख़बर आहे हिननि ॿिन्हिनि खे ऐड करे ऐं 2 सां वंड कंदासीं। इन करे 2 सां वंड कंदासीं छो जो नंबर घणा आहिनि 2। हाणे ॾिसो 6 ऐं 2 घणा थी वेंदा, 8 डिवाइडेड बाय 2। ठीकु आहे। 2 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 4 दफ़ा। इन करे असांजी हाणे जेको ॾिसो 4 हिते विच में नंबर ई न आहे। मिसाल था वठूं हिते 9 हुजे हा, ठीकु आहे, पर असांजो जेको आहे सो एवरेज घणी निकिरंदी, सॉरी मीडियन घणो निकिरंदो, 4 निकिरंदो। पर इहो असांजो सॼो जेको आहे सो ग़लति आहे। ठीकु आहे। छाजे करे ग़लति आहे, ॾिसो असां हिनखे तरतीब न ॾिनीसीं, डायरेक्ट करे आयूं। इन करे असांजो छा थी वेंदो, ग़लति थी वेंदो। अक्सर स्टूडेंट ग़लति कंदा आहिनि। इन करे पंहिंजे उहो चवंदा आहिनि न पल्ले बांधलो, त जॾहिं बि तव्हांखे एवरेज मोड या मीडियन मिलियल हुजे, एहतियातन तव्हांखे सिर्फ़ु 2 जेको आहे सो 30 सेकंड 35 सेकंड लॻंदा हिनखे तरतीब ॾेई वठंदा कयो। ॾिसो हाणे अचो हिनखे तरतीब ॾियूं था। अॻ में लिखंदासीं 2, उनखां पोइ वरी ॿीहर 2 लिखंदासीं, 2 दफ़ा आयो आहे। उनखां पोइ छा लिखंदासीं 3, वरी छा लिखंदासीं 3, उनखां पोइ छा लिखंदासीं 5, पोइ छा लिखंदासीं 6 2 3 3, अच्छा 6, ठीकु आहे। उनखां पोइ वरी 9 9 2 दफ़ा आयो आहे। हाणे असांजो तरतीब अची वियो। हाणे असां ॾिसंदासीं त हे 4 हिन पासे ॾे ऐं हे 4 हिन पासे ॾे। ठीकु आहे। हाणे विच ते त को नंबर आहे न, त अगेन जॾहिं ॿधी अंग हूंदो असां छा खणंदा आहियूं, 2 नंबर खणंदा आहियूं जेके विच वारा हूंदा आहिनि, यानी 3 + 5। ठीकु आहे। हाणे हिनखे डिवाइड घणनि सां कंदासीं, 2 सां, छो जो नंबर घणा आहिनि 1 ऐं 2। हाणे मथां जोड़ कंदासीं 8 थी वेंदो, डिवाइडेड बाय 2, ऐं असांजो जवाबु बाय चांस साॻियो ई अची वियो। छा अची वियो, 4 अची वियो। ठीकु आहे। हाणे इहो हुयो मीडियन। जेकॾहिं तव्हांखे नंबर ॿधी अंग में मिलनि था, मिसाल 8 या 10 या 12 नंबर मिलियल आहिनि, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे विच ते त को हूंदो न, 21 हूंदो त पोइ ऑटोमेटिक हिकु तव्हांजो विच ते अची वेंदो। मिसाल 7 हूंदो त 3 हिक पासे 3 ॿिए पासे, हिकु विच ते अची वेंदो। 11 हूंदो त 5 हिक पासे 5 ॿिए पासे, हिकु विच ते अची वेंदो। पर ॿधी हूंदो जीअं हे 8 हुयो त पोइ छा कंदासीं, विच वारा 2 खणी उन्हनि जी एवरेज कढंदासीं। एवरेज जो मतिलबु आहे उनखे जोड़ करे 2 सां डिवाइड कंदासीं। ऐं 2 सां छो था डिवाइड कयूं, ख़बर अथव अंग ई 2 आहिनि। ठीकु आहे। एवरेज कढण जो तरीक़ो तव्हांखे ख़बर आहे। हाणे सुवाल वरी इहो पैदा थिए थो, जेकॾहिं 21 अंग अची वञे त पोइ छा कयूं। मिसाल हे त ॿधी अंग हुयो, इन करे 4 अची वियो। मिसाल मां वठां थो, हाणे हिते जेकॾहिं 4 हुजे हा हिन सीरीज़ में, हाणे असां कहिड़ा नंबर खणूं आहे, मां तव्हांखे हिते करे ॾेखारियां थो। हाणे असां खणूं आहे 4 ऐं 5। ठीकु आहे। डिवाइडेड बाय साॻियो 2 ई थिए हा। हाणे 4 ऐं 5 थी विया 9। हाणे 9 में छा ईंदो आहे, साढा ईंदो आहे। मिसाल मां 9 रुपया 2 ॼणनि खे, हिन जो मतिलबु इहो आहे न, 9 रुपया ॾियां 2 ॼणनि खे, अहमद ऐं असलम पाण में विराए खणनि, त हिक हिक हिसे में घणा ईंदा, 4.5 रुपया ईंदा। साढनि चइनि खे हीअं लिखिबो आहे 4.5। पॉइंट जे हेॾों 5 जो मतिलबु हूंदो आहे अधु। ठीकु आहे। हाणे 4 सॼा ऐं हे घणो आहे, अधु आहे। इनखे वरी चइबो आहे अणपूर, पाण सिखी आया आहियूं। हिनखे वरी चइबो आहे ॾहाई अणपूर। ठीकु आहे। सिंधी में छा चइबो आहे, ॾहाई अणपूर। हे अणपूर जो क़िस्म आहे, इहो मां तव्हांखे डेलिबरेटली न पढ़ायो आहे, इहो अॻिते हली पढ़ंदासीं। ठीकु आहे। छो जो इन करे पहिरियों तव्हांखे वंड ऐं कुझु ॿियूं शयूं ज़रूरी आहिनि, उहे तव्हांखे अचणु खपनि, पोइ अॻिते पाण हलंदासीं। हाणे हे छा थी वियो, ॾहाई अणपूर। इंग्लिश में पाण हिनखे छा चवंदा आहियूं, डेसिमल फ्रैक्शन। ठीकु आहे। छा चइबो आहे, डेसिमल फ्रैक्शन। हाणे हे ॾहाई में अची वेंदो। अच्छा, अचूं था हाणे पंहिंजे टॉपिक ते वापसि। त जॾहिं बि 21 अंग हुजे वरी हेॾे वंड में, त पोइ तव्हां छा कंदा, हिकिड़ो कढी ॿधी अंग बणाए हुनखे अधु कंदा। मिसाल तव्हांजो अचे हा 17 डिवाइडेड बाय 2। ठीकु आहे। हाणे घणा स्टूडेंट में कंफ्यूज़ थी वेंदा आहिनि। हाणे ईअं सम्झो हिते थोरी देरि जे लाइ 16 आहे। हाणे 16 खे 2 हिसनि में विरायो, तव्हां मिंट में करे वेंदो, चवंदो 8 थींदो। हाणे जेको 17 हिकिड़ो अंग ॿाहिरि कढियो हो न, उनखे 2 ॼणनि में अधु अधु विराईंदो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन जे हिसे में घणो ईंदो, अधु। त इहो 8.5 थी वेंदो। ठीकु आहे। यानी 21 में हिकिड़ो अंग साइड करे हली ॿधी जेतिरो अधु थिए उहो रखी, उनखां पोइ वरी हे अधु मिलाईंदोसीं, यानी 8.5। 8.5 ऐं 8.5 तव्हां उहे बि मिलायो, 8 वटि 16, अधु अधु 2 दफ़ा मिलाईंदो, तव्हांजो 17 वापसि थी वेंदो। आई होप तव्हांखे हे टॉपिक सम्झ में अची हूंदो त मीडियन कीअं ॻोल्हिजे, ऐं जेकॾहिं ॿधी अंग हुजनि, यानी कि 8 हुजे या 10 अंग हुजनि या 12 हुजनि, त उन्हनि जो मीडियन कीअं ॻोल्हिणो आहे। ठीकु आहे। उन में वरी फर्दर तव्हांखे मां सेखारियुमि, जेकॾहिं जोड़ खां पोइ 21 अंग बीहे पियो त पोइ उनजो जवाबु कीअं कढणो आहे।
अच्छा, इन जो वरी ॿियो वंड वारो तरीक़ो हूंदो आहे ॾाही कढण जो। बहरहाल सिंपल ऐं शॉर्टकट तरीक़ो हे आहे। हाणे मिसाल वठूं, तव्हां 39 डिवाइडेड बाय 2 आयो, हिकिड़ो ॿियो सम्झी छॾियो जीअं तव्हां ग़लती न थिए। तव्हां हिकु साइड करे हिन खे हली छा करे छॾंदो, 38। ठीकु आहे, हाणे 38 जो मतिलबु आहे तव्हां हिन घणा ईंदा 19 रुपया। ठीकु आहे, ॿिनि जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो जे करे तव्हांखे इहो नथो करणु अचे, ॾिसो पहिरियों 3 ते खोड़ो हणंदा, 1 ॾूं ॾूं, असांखे बीहारणो 3, असां बीहारियोसीं 2, हिकु हेॾे अची वेंदो, थी वेंदो 18, 18 ते वरी घणा दफ़ा वेंदो, 9 दफ़ा, टोटल 19 दफ़ा। हाणे इहो त थी वियो 38 जे हिसाब सां 19 बीठो, जेको 39 हुयो 1 रुपयो असां साइड कयोसीं, उहो हाणे अधु करे विराईंदासीं त हिन जे हिसे में अधु रुपयो ईंदो, हे थी वेंदो 19.5। हे तव्हांजो आंसर थी वियो। ठीकु आहे, हाणे आयो